खैरपुर नाथन शाह ऐं मेहर जे डिफेंस लाइन सुपरव्यू बंद टुटण खां पोइ पाणी तेज़ी सां खैरपुर नाथन शाह शहर ॾांहुं वधण लॻो। सुपरव्यू बंद खे मेहर भरिसां 30 फुट ऐं खैरपुर नाथन शाह भरिसां 40 फुट घारा पइजी विया। सवें ॻोठ पाणी हेठि अची विया। खैरपुर नाथन शाह भरिसां मुख़्तलिफ़ ॻोठनि गोज़ू पंजाणी चांडिया जान मोहम्मद कोरेजो ऐं ॿियनि ॻोठनि में फाथल माण्हुनि खे कढण लाइ का बि रेस्क्यू टीम न पहुती। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां मंछर ढंढ जो दौरो आबपाशी अमलदारनि पारां वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खे ब्रीफिंग। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त मेहर खे बचाइण लाइ बंदि ॾिनो वञे। उमीद आहे त मंछर में पाणी जी सतह घटिजी वेंदी। सेवण भरिसां ॿोॾि मुतासिरनि जी ॿेड़ी सिंधु नदी में ऊंधी थी वई। ॿार ऐं औरतुनि समेत 10 ॼणा फोत। ज़रियनि मूजिबि ॿेड़ी में 30 माण्हू सवार हुआ। 7 माण्हुनि खे बचायो वियो। 13 ॼणनि जो पतो न पियो। ॿुॾी वेलनि जी ॻोल्हा जो सिलसिलो जारी। सॼे मुल्क में बरसातुनि ऐं ॿोॾनि सबबि 1000 खां वधीक फोत। मुल्की मईशत खे $10 अरब जो नुक़सान। सिंध में ॿीहर ॿोॾि जो ख़तरो वधी वियो। सिंध बलोचिस्तान ऐं ख़ैबर पख्तूनख्वा तमामु घणो मुतासिर थिया। कंडियारी में ज़मींदार बंदि टुटी वियो। सांगड़ वेझो सिम नालो टुटी पवण सबबि केतिराई ॻोठ पाणी हेठि अची विया। झुॾे भरिसां पराण नदी खे रोणियूं पाणी जो वहिकिरो बदी ॾांहुं वधण लॻो। कराची कोयटा बुलान ऐं जैकबाबाद क़ौमी शाहरा बंदि। बलोचिस्तान में बिजली जा टावर किरण सबबि 27 ग्रिड स्टेशन खे बिजली जी फराहमी बंदि थी वई। कोयटा में सख़्त लोड शेडिंग बिजली गैस ऐं मोबाइल फोन जी सर्विस मुअतल थी वई। शहरी परेशानियुनि में वठिजी विया। सवात डेरा इस्माइल खान टांग नौशेरा ऐं चारसदा में ॿोॾि सबबि तबाही। 1,80,000 खां वधीक माण्हू बेघर थी पनाह लाइ पेशावर मोटरवे ते पहुची विया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां ख़ैबर पख्तूनख्वा जे ॿोॾि मुतासिर इलाइक़नि जा दौरा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त मुल्क में बरसातुनि सबबि केतिराई माण्हू फोत थिया। वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमतनि खे गॾिजी कमु करणो पवंदो। सभिनी सां गॾिजी ॿोॾि वारी सूरतहाल खे मुंहुं ॾिनो वेंदो। मुल्क में तारीख़ी बरसातूं पयूं। हर तरफ़ पाणी पाणी आहे। सिंधुअ जो दौरो करे चुको आहियां। सॼो सूबो ॿुॾल नज़र अचे थो। आख़िरी मुतासिर जी बहाली ताईं सुख सां न वेबो। सिंधु दरिया में हिकु भेरो ॿीहर चाड़ गुडू बैराज वटि वॾे ॿोॾि बरक़रार। सखर बैराज वटि वॾी ॿोॾि ऐं कोटड़ी बैराज वटि विचें दर्जे जी ॿोॾि बरक़रार। गुडू बैराज वटि मथाएं ऐं हेठाएं वहिकिरे में वात। हेठाऊं मथाऊं वहिकिरो 5,944 क्यूसेक रिकॉर्ड। सखर बैराज वटि मथाऊं ऐं हेठाऊं वहिकिरो 5,30,750 क्यूसेक। कोटड़ी बैराज वटि मथाऊं ऐं हेठाऊं वहिकिरो 3,38,948 क्यूसेक रहियो। पीपुल्स पार्टी MPA अली हसन ज़रदारी जी लगातार कोशिशुनि सां 7 ॾींहनि खां पोइ नवाब शाह जी बिजली बहाल। MPA अली हसन ज़रदारी जी कोशिशुनि सां ग्रिड स्टेशन मां पाणी निकाल थियण खां पोइ बिजली बहाल कई वई। नवाब शाह जे अवाम पारां अली हसन ज़रदारी जा थोरा मञा विया। IMF खे लिखो त पैसनि जी वापसी जी कमिटमेंट नथा करे सघूं। PTI अॻवान ऐं नाने वारे अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर शौकत तरीन जी पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जे नाने वारनि वज़ीरनि खे हिदायत। टेलीफोन ऑडियो मंज़र आम ते अची वई। ऑडियो में शौकत तरीन पंजाब जे नाने वारे वज़ीर खे चवे थो त IMF खे 750 अरब जी कमिटमेंट ॾिनी हुई। हाणे खेनि इहो चवणो आहे त कमिटमेंट ॿोॾि खां अॻु ॾिनी हुई। हाणे ॿोॾि जे करे तमामु घणो पैसो ख़र्च करणो पवंदो।
उन लाइ कमिटमेंट पूरी नथी करे सघिजे। इहो ई खेनि लिखणो आहे त ॿियो कुझु न आहे करणो। ऑडियो में शौकत तरीन चवे थो तूं चाहिनि था त हुननि ते दबाव विधे। ही बिल्कुलु स्पाट फ्री वञी रहिया आहिनि। इहो थियणु न आहे ॾियणो। पंजाब जो नाणे वारे वज़ीर मोहसिन लिगारी शौकत तरीन खां सवाल करे थो त छा उन सां रियासत खे नुक़सान न पहुचंदो। शौकत तरीन जवाब में चवे थो त हीअ जहिड़ी रीत चेयरमैन ऐं ॿियनि खे ट्रीट करे रहिया आहिनि उन सां रियासत जो तफ़सील नुक़सान न पियो थिए। शौकत तरीन हिन साज़िश जो मास्टर माइंड आहे। जेकॾहिं मुल्क खे नुक़सान पहुचाइण सियासत आहे त सियासत छॾे ॾे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ता इस्माइल चयो आहे त IMF मुआहिदे खां अॻु तहरीक इंसाफ़ किरियल हरकत कई आहे। छा इमरान ख़ान पाकिस्तान खां मथां आहे? छा सभु कुझु इमरान जो इक़्तिदार आहे? पाकिस्तान जो नालो बनी ॻाल्हाए रखियो वञे। असांखे हुकूमत मिलण खां अॻु मुल्क ॾेवालो थी चुको हो। असां मुल्क खे ॾेवालो थियण खां बचायो आहे। PTI वारनि समूरियूं हदूं ओरांगे छॾियूं आहिनि। असद उमर ऐं तैमूर खे शर्म अचणु घुरिजे। प्रेस कॉन्फ्रेंस करे दिफ़ा कनि पिया। पाकिस्तान खे IMF वटि गिरवी रखियो पियो वञे। ख़त में इहो ई लिखियो जेको सूबे जे मफ़ाद में हो। PTI अॻवान असद उमर प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त ख़ैबर पख्तूनख्वा जी हुकूमत पंहिंजे पेट कटे हुकूमत खे हाकारी जवाब ॾिनो। उमेद आहे त IMF बोर्ड अॼु कर्ज़ मंज़ूर करे वठंदो। शौकत तरीन जी ऑडियो में कट पेस्ट कई वई आहे। इमरान ख़ान खे जेतिरो केराइण जी कोशिश कई वेंदी हू ओतिरो मज़बूत थींदो। ख़त में नाहे लिखियो त IMF सां डील खां पोइ ते हटंदासीं। ख़ैबर पख्तूनख्वा जे नाणे वारे वज़ीर सलीम झगड़ा प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त ख़त में संदसि वफ़ाक़ खां मुतालबो हो त NFC जो इजलास कोठायो वञे। सलीम झगड़ा मूजिबि संदन वफ़ादारी ते सवाल उथारिया पिया वञनि। 5 जुलाई ते मीटिंग थी। हुननि मिफ्ता इस्माइल ऐं वज़ीर आज़म सां मुलाक़ात कई। फाटा ख़र्चनि ते ॻाल्हि ॿोल। हू मिफ्ता इस्माइल जो थोराइतो आहे जो हुन फाटा में सहकार जी ख़ातिरी कराई आहे। ऐं खिपरो में सागड़ पुलिस पारां मुक़ाबिलो ॼाणाए मारियल नौजवान जे वारसनि जो लाश रखी धरणो। पोरियत नौजवान मूरत अली बोज़दार जे वारसनि मूजिबि पुलिस नौजवान खे 10 ॾींहं अॻु गिरफ़्तार कयो ऐं मुक़ाबिलो ॼाणाए नौजवान खे क़तल करे छॾियो। नौजवान जे क़तल में मुलविस अहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे।